वतायो फ़क़ीर ऐं अकल जी फ़तेह हिकु दिलचस्प सिंधी कहाणी आहे। अचो पोइ शुरू कयूं। सिंध जी धरती ते के माण्हू अहिड़ा थी गुज़रिया आहिनि जेके ज़ाहिर में सादा पर अकल में वॾनि वॾनि खे मात ॾींदड़ हुआ। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं अहिड़े ई हिकु शख़्स वतायो फ़क़ीर जे बारे में। वतायो फ़क़ीर हिकु सादो ग़रीब ऐं ज़ाहिर में थोरो अलॻि लॻंदड़ इंसानु हो। माण्हू खेसि सादो सम्झंदा हुआ पर असल में हू अकल फ़हम ऐं तंज़ जो बादशाह हो। हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर शहर जे बाज़ार मां गुज़री रहियो हो त बाज़ार में वॾेरनि ऐं अमीर माण्हुनि जी वॾी मेड़ लॻल हुई। उते हिकु वॾेरो पाण खे ॾाढो अक़लमंद सम्झी रहियो हो। वॾेरो फ़ख़्र सां चई रहियो हो, हिन शहर में मूंखां वधीक अक़लमंद को बि नाहे। वतायो फ़क़ीर इहा ॻाल्हि ॿुधी मुरकियो। वतायो फ़क़ीर वॾेरे खे वञी चयो त जेकॾहिं तूं सच में अक़लमंद आहीं, मुंहिंजे हिकु सादे सवाल जो जवाबु त ॾे। वॾेरो खिलंदे खिलंदे चयईं, पुछ, तो जहिड़ो फ़क़ीर मूंखां छा थो पुछी सघे। वतायो फ़क़ीर पुछियो, उहो कहिड़ो कमु आहे जेको माण्हू वेही बि करे थो, बीह बि करे थो ऐं लेटी बि करे थो। वॾेरो हैरान थी वियो। हुन घणो सोचियो पर को बि जवाबु न मिलियसि। वतायो फ़क़ीर मुस्कुराईंदे चयो, सोचणु। सॼी बाज़ार खिल में फाटी पई। वॾेरो शर्मिंदो थी वियो। वतायो फ़क़ीर माण्हुनि खे चयो त अकल कपिड़नि या दौलत सां न हूंदो, अकल सोच में हूंदो आहे। हीअ हुई वतायो फ़क़ीर जी हिकु सादी पर गहरी माना वारी कहाणी। जेकॾहिं अव्हांखे अहिड़ियूं सिंधी दानाई सां भरियल कहाणियूं पसंदि आहिनि त वीडियो खे लाइक करियो, चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं कमेंट में ॿुधायो त ईंदड़ कहाणी कहिड़ी हुजे। अल्लाह हाफ़िज़।